पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड कीअं थींदा, उन में छा कहाणी आहे, छा न थींदो ऐं छा थींदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि खुशो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा आहियूं। जो चैनल आहे दरअसल दोस्तो, हाणे जेको आहे सांवल जे ख़िलाफ़ बि कुझु चाकर खे सबूत मिलंदा आहिनि जेका सांवल खे फसाए विझंदा आहिनि। पोइ बि सांवल पंहिंजी कहाणी ॿुधाए ऊंधी सूंधी सांवल चाकर खां कुझु न कुझु इन मसइले में जान छॾाए वेंदो आहे ऐं उहो कागज़ खणी ॾेखारींदो आहे चाकर त हीअ तुंहिंजी बेगुनाह जा सबूत न ही, पर तुंहिंजे गुनाहगार हुजण जा सबूत मुंहिंजे हथ में आहिनि। होॾां जेको आहे कुते ॿिलीअ वांगुरु विड़ी विड़ी जाबर ऐं रुंडो टुंडो इहे पाण में जेको आहे नेठि ठही वेंदा। पोइ हिन जी हिकिड़ो ई निशानो बणिबो रावल चाकर ऐं होॾां सांवल। इन ॿिन्हिनि खे पाण में ठहण सां यानी हिकु शैतान बणिजी वेंदा ऐं इहे शैतान पोइ हुननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मतिलबु मोर्चो खोले छॾींदा। सांवल ऐं चाकर खे विढ़ाइण जी पूरी कोशिशि कंदा, भरपूर कोशिशि कंदा। बहरहाल हिते बि चाकर सब्र वारो माण्हू आहे, सब्र कंदो, लेकिन उहो बि कुझु जज़्बाती आहे, थोरो घणो जज़्बात मतां फ़िलहालु वक़्ती तौरु विञाए वेहे।